प्रिय विद्यार्थियों, उछल मज़मून जे जय हिंद मज़मून जो अधु चैप्टर पाण अॻे क्लास में करे चुकासीं, जंहिंमें इहो ॼातोसीं त हर हिकु क़ौम खे पंहिंजो पंहिंजो यादगार अॾो आहे ऐं पंहिंजे पंहिंजे यादगार खे हर कंहिं क़ौम खे नाज़ आहे त हिंदुस्तान बि हिकु अहिड़ो देश आहे जंहिंखे पंहिंजो नाज़ आहे। उन जो जौहर कॾहिं बि मिटिजण जो नाहे। उन जो पैगाम जेको आहे उहो अमर आहे, संदेश जेको आहे उहो अमर आहे। उन जो कारण कहिड़ो आहे, उन में लेखक अॻिते ॿुधाए थो त नेठि बि उहो पैगाम कहिड़ो आहे। नेठि बि हिन अॾोल अॾे जी पीड़ आहे कहिड़ी। नेठि बि जय हिंद जे नारे हणंदड़ खे छा ते अभिमान आहे। ॿियनि ॻाल्हियुनि खे छॾे ॿ ॻाल्हियूं त हिकदमि दिलि ते तरी अचनि थियूं त जिन असांजी पीड़ पुख़्ती कई आहे ऐं असांखे अमर जोत ऐं अटल शक्ति बख़्शी आहे। सॼी दुनिया में हिंद या भारत खे ई इहा ॿूझ याने सम्झ आहे त जेकी ॾिसूं था, पसूं था, माणियूं था, सो असुलु न आहे। असलियत विचों ई का ॿी चीज़ आहे। ॿियनि हंधनि ते दुनियावी ज्ञान ऐं विज्ञान जी चर्चा आहे। असां वटि आदि जुगात खां कंहिं ॿिए क़ौम जो ज़िक्र ऐं फ़िक्र आहे। हिंदुस्तानीअ खे ॼमण खां वठी इहो मंत्र यादि आहे त आत्मा अमर आहे। आत्मा जो पेचरो परमात्मा न आहे। पेचरो यानी रस्तो। आत्मा जो जेको रस्तो आहे उहो परमात्मा जे तरफ़ आहे, लाड़ो परमात्मा जे तरफ़ आहे। हीअ दुनिया नक्श आहे, माता जो रूप आहे। हिते रहणो टिकणो न आहे। मौत खां छो डिॼिजे जॾहिं मौत बि हिकु पर्दो आहे, जीवत जो दरवाज़ो आहे। पाण सुञाणण माना पाप पुण्य खे चक्र खे आज़ादु थियणु ऐं उन्हीअ सुञाणप लाइ को ख़ासि रस्तो या वसीलो या गुमशतो कोन्हे। को कर्म जी वाट वठंदो, को ज्ञान जो पलउ पकड़ींदो, को भक्तीअ में मगन थींदो। कंहिंसां विरोध छो कजे, वेर छो रखिजे, विढ़जे छो। सृष्टिअ जा नाना रूप चमत्कार पसे छो न हर चीज़ में साईंअ जी माना परमात्मा जी सूंहं जो दीदार कजे ऐं अखुट माना कॾहिं बि न खुटिजंदड़, कॾहिं बि न खुटिजंदड़, हमेशह भरपूर रहंदड़ प्रेम ओतिजे। अॻिते ॿुधाए थो त अहिड़ो आत्मिक ज्ञान ऐं बल ॿियनि जातियुनि ऐं ॿियनि देशनि में मिलणु महाल आहे, माना मुश्किल आहे। आगाटा मिश्री पंहिंजो मुअल शरीर मसालनि में विझाराईंदड़ हुआ। साज़ ऐं सामान मुर्दे सां गॾु पूरींदा हुआ त मतां प्राणीअ खे परलोक में का तकलीफ़ रसे। ॿियनि देशनि में माण्हुनि खे इहा सम्झ न आई त इते कर इते लोड़, माना जेको करिणो अथई उहो हिते ई करिणो अथई, हिते ई भोॻिणो अथई। कर्मनि जे चक्र खां छुटी नथो सघिजे। हुननि न ॼातो त ही लोक ऐं परलोक हिक ई तार में पहुतल आहिनि। ईअं बराबरि आहे त समेपे उन्हीअ ज्ञान मां हिंद ऐं अनेक वहम ऐं भ्रम पैदा थिया ऐं जात पात जो भेद ऐं किना रवाज़ निकिता। महात्माउनि ऐं सन्यासियुनि जे बदिले पेनू ऐं डोंगी निकिरी निर्वार थिया। जिते योगी ऐं सूरमा हुआ, जिते बाज़ीगरनि ऐं ढोलक वारनि जी सारी सर थी, पर ककरनि जे काल्ह करे को सूरज जी रोशनीअ खां इनकार करे नथो सघिजे। हिंदी सारी दुनिया खे सेखारियो त असुलु सत्य छा आहे। बदन नासवंत आहे, आत्मा अमर आहे। हीअ हयाती घणनि तहनि ते अंदरि लिकल आहे। सामी घर में घर तंहिं घर में अगरि थी। सामी असांखे ॿुधाए थो त सामी घर में घर, असांजे अंदर में ई परमात्मा वेठल आहे, उन्हीअ में असांखे गुम थी वञिणो आहे। जंहिं देश जी सभ्यता ऐं ॼाण हवासनि ऐं इंद्रियनि खे छिलर करे फिटो करे, तंहिंखे ॿाहिरियां शस्त्र छा करे सघंदा। जंहिं सूंहं जो आधार ॿाहिरीं चिल्के ऐं चिमके ते न आहे, तंहिंखे कहिड़ी उॾही लॻी सघंदी। उॾही माना जीवड़ो लॻी सघंदो। जंहिंजो सिटाव थियो अमर आत्मा ते, तंहिंखे कहिड़ो कीड़ो खाई सघंदो। जंहिं क़ौम जो विश्वास कंहिं ॿाहिरे वक़्त ते न रहियो पर परमात्मा जे पेच में ई पिए, तंहिंखे काल जो चक्र छा करे
सघंदो। मतिलबु उनजी आत्मा जेका आहे उहा अमर आहे, तंहिंखे न उॾही जो कीड़ो लॻी थो सघे ऐं न ई उनखे को ॿाहिरियों डपु उनखे किराए थो सघे, न उनखे काल जो चकर किराए थो सघे। हिकु ॿी बि ताक़त आहे जा असांजी रक्षा करे थी, रसातल खां थी बचाए, उहा आहे त ॿियनि सभिनी मुल्कनि में फातहनि ऐं तलवारुनि जा किननि मर्ज़नि जे जीवड़नि दॿियल क़ौमुनि खे मात करे छॾियो। अफ्रीका ऐं अमेरिका, ऑस्ट्रेलिया ऐं एशिया जे आॻाटे क़ौमुनि खे तलवारुनि ऐं तौबनि एतिरो न कुठो जेतिरो फिरंगियुनि जे पाणीअ, शराब ऐं फिरंगियुनि जे हवा किने मर्ज़। यूरोप जे जंगी तूफ़ान में घणनि ई नंढियुनि वॾियुनि क़ौमुनि जो इख़्लाक़ अची पट ते पियो ऐं सभ्यता ऐं लॼ शर्म जो नालो बि न रहियो। असांजे देश में हज़ारनि सालनि खां ज़ुल्म ऐं काहूं पे थियूं आहिनि ऐं देशवासी धारियनि पेरनि हेठां पुचालिया विया आहिनि, त बि धर्म ऐं शर्म, मर्यादा ऐं इख़्लाक़ जी पुॼाड़ी कान थी आहे। इन्हीअ अहम मामले में तह में हिकु अजीब राज़ आहे। उन ई अमर ज्योतीअ जो जॻाईंदड़ हिकु विचित्र अग्नि आहे। ही उहो जवार आहे जंहिंजी चमक असांजे मग़ज़ खे सालिम रखियो आहे, दिलि में उमंग भरियो आहे। ही उहो तेज़ आहे जंहिंजे करे असांजो बल पराक्रम क़ाइमु आहे। ही उहो सीमेंट आहे जंहिंजे करे टंगुनि ऐं फोटनि पियल जातीअ जे इमारत खे टिरकण ऐं भॼण खां रखे वेठो आहे। ही उहो आदर्श आहे जंहिंजे करे कर्म धर्म हलनि पिया। ॿिया देश असांजे देश खां बर्ख आहिनि, पर हुननि वटि जी अमूल वस्तु न हुअण करे सचो सुख कोन्हे, दिलि जी प्रसन्नताई कोन्हे। हुननि जो चित सदाईं डोलायमान आहे, उन्हनि जे पंगत खे सदाईं ख़ौफ़ लॻल आहे। हिंद खे उहो उल्को कोन्हे, ख़ौफ़ ऐं ख़तरो कोन्हे। जे आत्मिक ज्ञान असांखे अखुट खज़ानो ॾिनो त हिन अद्भुत शक्तिअ जे करे असांखे आसरो थियो त ज़माने जी गर्दिश असांजे जातीअ ऐं असांजे धर्म कर्म खे मिटाए न सघंदी। जे 4 दिनाकी चांदनी याने मन मोहींदड़ पश्चिमी सभ्यता जे चिल्के ते मोहिजी असांजे हिन शक्तिअ खे थू कटा करे छॾियो त उन्हीअ वेर असांजे अंत जो आगाज़ थींदो। तेसीं को भउ भोलो कोन अथऊं। नेक्स्ट ॿुधाए थो त दुनिया में ॿियनि मुल्कनि में राम ऐं कृष्ण ऐं गौतम जे मुक़ाबले में के ॿिया नाला बि पेश करण में अचनि, पर असांजी सीताउनि ऐं सावित्रियुनि ऐं पद्मणियुनि जो मट किथे बि लभी न सघंदो। माना ॿियनि हंधि भले इहे आहिनि, कृष्ण आहिनि, गौतम आहिनि, पर असांजूं जेके सीताऊं आहिनि, सतियूं सावित्रियूं आहिनि, उन्हनि जे मट, उन्हनि जी भेट असां किथां बि करे नथा सघूं। इन्हीअ करे जेको जय हिंद आहे, जेको चैप्टर आहे, उन जो हिकु ॿियो बि नालो हो पहिरियों, जेको मटे करे असां इनखे जय हिंद ॾिनो आहे त हिंदुस्तान छो अमर आहे। इहो ई सबबु आहे जो असांजो हिंदुस्तान अमर आहे, जेके असां हिन में चैप्टर में इहे वीचार लेखक जा ॼातासीं। त इन में चैप्टर जे हिंदुस्तान छो अमर आहे, जय हिंद मज़मून जे आधार ते खोले सम्झायो। इन जो जवाबु तव्हां लिखी घर में यादि कजो ऐं मूंखे चेक कराइजो। ऐं हिन में जेके विच विच में कोटेड लाइनूं आहिनि उहे तव्हांजे रेफरेंस जे रूप में अची सघंदियूं, उन्हनि खे बि तव्हां घर में हल कंदी हलियो। जेकॾहिं कुझु नथो अचेव त बेशक तव्हां पुछी सघो थियूं।